जी तो नाज़रीन अभी ॾिसी रहिया आहियो त असीं अॼु गंबट प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं। अॼु साफ़ जेको आहे उहो आलमी ॾींहुं आहे। साफ़ इन मथां कूड़ा केस दाख़िल कया वञनि पिया, साफ़ इनखे हिरासा कयो वञे पियो। उन हवाले सां साफ़ ई अॼु साफ़ जे आलमी ॾियारे ते बि सरापा एहतिजाज आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त इन बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। 150 खां मथे सहाफ़ी असांजा क़तल थी चुका आहिनि। अञा ताईं कोई हुकूमत जो न असां एहतिजाज कयूं था कि आलमी सतह ते एहतिजाज थी रहियो आहे कि मीडिया जेको आहे हुकूमत जो चौथो हिसो आहे, पर हुनखे पहिरियां हिसे जे तौर ते बि न ॾिठो वेंदो आहे। असां सभु एहतिजाज कयूं था कि असांजी आज़ादी, असांजे प्रेस जी आज़ादी खे बहाल कयो वञे। 70-72 साल दौर में साफ़ ने जमहूरियत ऐं साफ़ जे लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। जॾहिं बि तहरीकूं हलियूं आहिनि त हुनमें साफ़ ने बढ़ चढ़ के हिसो वरितो आहे। अॼु बि साफ़ जे मथां जेको आहे ज़ुल्म ऐं ॾाढो जारी आहे। रियासत हुजे या ॿिया इदारा हुजनि, उहे जेके साफ़ इनखे जेको आहे कमज़ोर करण जे लाइ असां ते केस दाख़िल कराया आहिनि। असांजा साफ़ ई जेके आहिनि दहशतगर्दनि हथां जेको आहे मारिया पिया वञनि। साफ़ त अॼु बि असांजी जेका आहे सा जंजीरनि में क़ैद आहे। हर हुकूमत नवा ऑर्डिनेंस पास करे ऐं साफ़त के यरगमाल बनायो आहे ऐं साफ़ इन जे लाइ ऐं मीडिया जे लाइ ख़ासि करे पाबंदियूं बड़ियूं थी वञनि ऐं साफ़त के एक जाइ ते करे जेको आहे सो पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ जेको आहे हुकूमतूं कमु वठी रहियूं आहिनि। असां इन अॼु जे हिन आलमी ॾियारे ते पाकिस्तान जे हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कंदासीं त साफ़ हिन खे मुकमिल तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं साफ़ हिन खे आज़ादी ॾिनी वञे ऐं मीडिया मुकमिल आज़ादु हुजे। साफ़ इन सां कॾहिं बि इंसाफ़ न थियो आहे। पूरी इंसानियत ते असां सम्झूं था त हिन अॼोके ॾियारे ते जेको आलमी ॾियारो आहे साफ़ हिन जो अॼोके ॾियारे खे असां जेको यादि कयूं था, हुनजो मक़सदु इहो आहे त असां साफ़ हिन सां हिन मुल्क जे अंदरि कोई इंसाफ़ कोन्हे को। असांखे क़तल कयो वञे थो त असांजे पोयां वारसनि जी का वाल्की कान्हे का। मां तव्हांखे ॿुधायां त गंबट जे शहर में असां वटि केतिरा ई साफ़ शहीद थी विया, जंहिंमें शहीद मखदूम रफ़ीक अमन खे शहीद कयो वियो, शहीद आशिक़ मंगी खे शहीद कयो वियो, शहीद जीवन आराई खे शहीद कयो वियो। असां वटि गंबट जे शहर में 3 साफ़ी शहीद थिया, पर उन्हनि जे वारसनि खे अॼु ताईं इंसाफ़ न मिलियो। असां सम्झूं था त हिन मुल्क में साफ़ हिन सां कोई बि इंसाफ़ कोन थो थिए पियो। साफ़ इन जो चवणु आहे त अॼु साफ़नि जो आलमी ॾींहुं आहे। उन ॾींहुं बि अॼु एहतिजाज करण ते मजबूर आहियूं त साफ़ ई जेके हक़ सच लिखनि था पंहिंजी कलम जी नोक सां उन्हनि खे हिसायो वञे थो, उन्हनि खे शहीद कयो वञे थो। उन्हनि जी जेका कलम जी ताक़त आहे उनखे हिसायो वञे थो। पर हुकूमत जेके आहिनि उन लाइ के बि जेके आहिनि बहितर क़दम न आहिनि खयां ऐं हुकूमत खे घुरिजे त उन्हनि जे लाइ बहितर क़दम खणी करे मीडिया खे आज़ादु कयो वञे ऐं हक़ सच लिखण जो जेको उन्हनि खे हक़ आहे उहो ॾिनो वञे। कैमरामैन जमील अहमद सुमरो सां गॾु हफ़ीज़ मंगी, टाइम न्यूज़, गंबट।